कंदुकोट में खबर ईंदड़ डिप्टी कमिश्नर कश्मीर एट कंदुकोट ऐं रेंजर्स विंग कमांडर जनरल जमील बचाव बंद टोड़े जो दौरो कयो। पाणी ऐं बचाव बंद जो जाइज़ो वरितो। उन मौके ते आपाशी अमलदार पारां डिप्टी कमिश्नर के पाणी ऐं बंद जे दौरे कराईंदे बचाव बंद बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो त हिन वक़्तु सूरतहाल कंट्रोल में आहे। हिन वक़्तु पाणी 5 लख ताईं हले पियो, जंहिं में कुझु वाध अची सघे थो। डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी चयो त गुज़िरियल सालनि में सूरतहाल ख़राब हुई, तंहिंखां बाद हिते इरीगेशन अमले बर वक्त कार्रवाई कंदे डिंपिंग जो कम शुरू करे ॾिनो हो, जंहिं में इरीगेशन पारां बंद ते स्पर ऐं टी स्पर ॾिना विया आहिनि। हिन वक़्तु सूरतहाल बहितर ऐं कंट्रोल में आहे। तंहिंखां बाद कंदुकोट में ज़िला इंतज़ामिया पारां स्कूल अंदरि क़ाइम कैंपुनि जो दौरो कयो। सिहत खाते जे अमलदारनि खे कैंपुनि अंदरि सिहत जूं सहूलियतूं फराहम करण जी हिदायत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर जो चवणु हो त सिंध हुकूमत त ऐलान मूजिबि कचे तोड़े पके जे सरकारी स्कूल अस्पताल खे कैंपूं करार ॾिनियूं वयूं आहिनि। कैंपुनि अंदरि मुतासिर पकल खाधो फराहम कयो वेंदो। सॼो ज़िलो मुतासिर थियो आहे। माण्हू हुकूमत पारां क़ाइम कयल कैंपुनि अंदरि रहाइश कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।